ठारशाह में सिहत जे सूबे में एक अहम अगभराई तौर राजपुताना मेडिकल सेंटर पारां एक ॾींहं जो फ्री मेडिकल कैंप मुनक़द कयो वियो, जंहिं में वॾे अंग में शहरियुनि शिरकत करे मुफ़्त तिबी सहूलतुनि मां फ़ाइदो हासिल कयो। कैंप जो मक़सदु आवाम खे बुनियादी ऐं मयारी तिबी सहूलतूं सदन घर जे वेझो फ़राहम करणु ऐं मुस्तहिक़ मरीज़नि खे मुफ़्त इलाज मुहैया करणु हुयो। कैंप दौरान माहिर ऐं तजुर्बेकार डॉक्टरनि डॉक्टर दानिश हयात, डॉक्टर महानूर सांड, डॉक्टर अनीसा ख़ुश्क समेत मरीज़नि जो तफ़सील मुआइनो कयो। मरीज़नि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जहिड़ोकि बुख़ार, नज़लो, ज़ुकाम, चॿड़ीअ जूं बीमारियूं, मैदे जा मसइला, ॿियनि आम बीमारियुनि बाबति मुफ़्त सलाह मशवरा फ़राहम कया विया। इन सां गॾु मुस्तहिक़ मरीज़नि में मुफ़्त दवाऊं पिणु विरहाई वयूं, जंहिंसां ग़रीब ऐं नादार तबिके खे वॾी सहूलियत हासिल थी। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर नौशर फ़िरोज़, डॉक्टर ग़ुलाम क़ादिर चांडियो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई अॻुवाण सरदार मोहम्मद उस्मान खान आलमानी, चेयरमैन टाउन कमेटी ठारशाह अली ख़ान ख़ुसूसी शिरकत कई। कैंप जे इनकाद जो भरपूर सहकार फ़राहम कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।